खोस्की या भरपासी में हलंदड़ मंशियाती अॾनि ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुन पारां 3 ॾींहनि खां हलंदड़ बुख हड़ताली कैंप ते SHO खोस्की अब्दुलसत्तार गंभीर पहुची वियो। STP जे कारकुननि सां ॻाल्हियूं करण बाद उन्हनि खे मसइलो हल करण जी ख़ातिरी कराई। पीपल्स पार्टी जे अॻवान मोहम्मद अली पवार ऐं STP ज़िले सदर मोहम्मद असलम मेंदो तालुके सदर लखाड़नो उमराणी जी मुदाख़लत खां पोइ कारकुननि खे जूस पीआरे बुख हड़ताल ख़त्म कराई। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खोस्की पुलिस ख़ातिरी करे रही आहे त जेकॾहिं टाउन कमेटी जे सदर सां जेकॾहिं ज़्यादती थी आहे त उन जो तदारुक थींदो ऐं मंशियात जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। असां इहो चाहियूं था त जेकॾहिं मंशियात पूरे ज़िले में हले थी, हिते जो नौजवान नस्ल जेको उहो तबाह पियो थिए, ऐं जेकॾहिं असां इहा चाहियूं था त पुलिस खे हिते जे मक़ामी जेके बि पीपल्स पार्टी जो हुजे चाहे उहो कंहिं बि तंज़ीम सां लाॻापियल हुजे, समूरनि खे गॾिजी इन मंशियात जे ख़िलाफ़ु जेको जदोजहद करणु घुरिजे। त जेकॾहिं मंशियात पई हले या कारकुननि वर्करनि ते कूड़ा केस दाख़िल आहिनि, SHO साहिब सां ॻाल्हि थी, SHO साहिबु हाईकोर्ट वियल आहे, उन ई चयो त मुंहिंजो वॾो मुंशी मुंहिंजी पूरी जी टीम वठी दोस्तनि वटि वञो ऐं इंशाल्लाह दोस्तनि खे ख़ातिरी करायो त न मंशियात हलंदी ऐं न जेको सो जे वर्करनि ते कूड़ा केस दाख़िल थींदा। उन खां पोइ SHO खोस्की जी टीम वठी दोस्तनि वटि पहुतासीं ऐं ज़िले सदर असलम वेंदो हाजी लखानो उमराणी इन्हनि असांखे मान ॾींदे पंहिंजे कारकुननि वर्करनि समेत सभिनी दोस्तनि मान ॾींदे अॼु बुख हड़ताल ख़त्म कराई आहे। इंशाल्लाह सुभाणे असां जूं ॻाल्हियूं आहिनि थाणे में SHO साहिब सां दोस्त गॾु हूंदा, दोस्तनि जा साथी गॾु हूंदा, मुमताज़ जत गॾु हूंदो। इंशाल्लाह मामला जेके हूंदा पाण में वेही हल करे छॾींदासीं, वरी अहिड़ी शिकायत न हूंदी। हुन चयो त हुनजी ठहियल कमेटी सुभाणे पुलिस सां ॻाल्हियूं कंदी, जेकॾहिं हुनजे मुतालबनि ते अमल न थियो त ॿीहर एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk